के पांजे उम्मत जे ला हबीबन करीमन के दुख डोलावा दिसना पया तकलीफूं महबूब साईं बियो त मां कुछ नथो करे सघां तहां जे ओ ने खून जे कतरन तां कुर्बान वञा तहां के ताइफ में जेकी तकलीफ आई उन्हनि दुखन तो घोर वञा ओहद में तहां के तकलीफ आई उन्हनि दुख डोलावन तो सदके वञा सैयदना हमज़े साईं जो जनाज़ो चादर मुबारक जेकी तहां मथों पिया विझो मुंह पियो ज़ाहिर थे मुंह के ॾियो पिया त पेर पिया ज़ाहिर थियनि इन कैफियत में तहां जी कैफियत छा हूंदी ओ उन्हनि सदमन तो मां घोर वञा कुर्बान वञा उम्मत जे लाइ त हबीबन करीमन रोई रोई सुडका भरे अल्लाह के पारत कई मुझे रब मुझे उम्मत जी पारत उम्मत जो हाल इहो आ कुराड़ा थी वियासीं चेहरे ते ॾाढ़ी रखणु असांखे पसंदि न आहे मां अल्लाह को दुआ थो कयां मरण खां अॻु अल्लाह ताला शल सम्झा ता फरमाए मरण महिल क़ुरान थो चए अदाहे थोरो ज़ुको हिन जो घटि कर कुरान तो चे थोड़ो तवजो कुरान पाक तो जेडी मल मौत जा फरिश्ता ॾिस दो तेडी मल दाहू कंदो कुरान तो चे त चवंदो रब लौला अखरतनी इला अजलिन करीब फसद्दक वाकुम मिन अस्सालिहीन रब थोड़ी मोहलत पर फरमाइस वलन युअखिर अल्लाह नफ्सन इजा जा अजलवा जडे टाइम इंदो हाने कुछ न थींदो तो जे इनन में कुछ न थींदो छल अल्लाह मरण खां समझता फरमाए मां ता को पुछां तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ता असा को खुश ऐं राजी रहन कि न रहन हाँ रसूल जो असा को राजी थे या गाल वणे थी भला रसूलुल्लाह असा को रंज थियन त इहा ताके वणे थी गाल ऐं मां अॼु हे मस्जिद में वेठो आहियां रसूलुल्लाह ॾाढी कूड़ाइण ऐं कटण वारे को नाराज़ तंहिंजे करे जंहिं ज़िंदगीअ में रसूल सां मोहबत करणी अथव त अॼु जो अॼु पाण अज़म कयो त मूंखे रसूलुल्लाह जी सुन्नत इहा एॾी एॾी हे बुज़ुर्ग हे सुन्नत छड़ी न अथव ॾाढ़ी रखणु वाजिबु आहे दाढ़ी रखण वाजिब आ मदा ये समझंदा जो सुन्नत न दाढ़ी वो ये चवंदा मुठ जे तरी सुन्नत बाकी दाढ़ी रखण या वाजिब आ ये भी किताबन में इंदो आ त सभिनी नबियन जी सुन्नत दाढ़ी आ मां वो चवंदा दोस्तन के त केड़ी शे तहां के थी या गाल इन पासे ॾियाणी त रसूल जे सुन्नत इन दाढ़ी जो एहतराम न था मां के याद आ त हजरत साईं अहमददीन खलीफा अहमददीन रहमतुल्लाह अलैह अल्लाह ताला उन्हनि जे कब्रुनि ते करोड़ा रहमत जा मीअं नाज़िल फरमाए उन्हनि जे मलफूज़ात में लिखियल आहे त असां हज जे सफ़र ते हुयासीं बहरी जहाज़ में हुयासीं समुंड में तूफ़ान अची वियो जहाज़ बेकाबू थी वियो ॾाढी कप्ताननि कोशिशि कई पर नेठि उन्हनि मजबूर थी ऐलान कयो त असांजा वत्स जेके असां करे चुका आहियूं लेकिन असांजे कंट्रोल खां ॿाहिरि ॻाल्हि आहे जेकॾहिं हाणे अलाह खे ॿाॾायो जे हयाती हूंदी त बचंदासीं न त समुंड जे हवाले सॼनि माण्हुनि में रोज़ राड़ा पइजी विया हज़रत साईं जन फरमायो त असां बि अलाह जे ज़िक्र में शुरू थी वियासीं चादर पाए करे ओचिते मूंखे बि निंड अची वई इमामुल अंबिया जी ख्वाब में ज़ियारत थी फरमायो त अहमददीन अल्लाह ताला तहां को मुसीबत दूर कंदो तहां मूं वटि पहुचंदो पर अहमददीन इन्हनि माण्हुनि खे चओ त मुंहिंजे आॾो ॾाढ़ी कुड़ाए न अचनि ॾाढ़ी कुड़ाए मुंहिंजे आॾो न अचनि मां रसूल खे तकलीफ़ थी थिए त मुंहिंजो उम्मती मुंहिंजे आॾो वरी ॾाढ़ी कुड़ाए अची बीठो आहे साईं जन फरमायो त ॿ फरिश्ता अलाह जा हूंदा आहिनि जेको ॾाढ़ी कुड़ रसूलुल्लाह जे साम्हूं ईंदो आहे ॿ वॾी चादर कारी ॾेई छॾींदा आहिनि साईं जन फरमायो त उन्हनि खां मूंखे ॾिसण खां बि परे आहे तंहिंजे करे हाणे बि बुज़ुर्गनि चयो आहे त जॾहिं तव्हां रोज़े अतर जी हाज़िरी भरियो त ॾिसो त तव्हांजे अॻियां ॾाढ़ी कूड़ न हुजे ॾाढ़ी कूड़ हूंदो त उनजे आॾो चादर अची वेंदी तंहिंजे करे ख़्यालु रखो खलीफ़े अहमददीन रहमतुल्लाह अलैह ख़ुदा खे मञो ख़ुदा जो वास्तो अथव ॿियो न अमल कयो 5 वक़्त नमाज़ पढ़ो ॾाढ़ी चेहरो इहा ज़रूरु बस मां सम्झां थो त पोइ छड़ो न तव्हां रसूलुल्लाह जी सुन्नत सम्झी चेहरे ते ॾाढ़ी रखंदव इहा ई शइ अल्लाह ताला वटि असांखे पसंदि आहे तव्हां थोरो एहतियात कयो ऐं मरण खां अॻु अल्लाह को दुआ थो कयां ॾाढ़ी कंहिं शइ में रुकावट कोन्हे न ऑफिसर थियण में रुकावट आहे न ड्राइवर बणजण में रुकावट आहे न वापार करण में रुकावट आहे न शादी करण में रुकावट आहे न ॿारनि ॼणण में रुकावट आहे सवाइ बदमाशीअ खां सवाइ ॿियो ॾाढ़ी कूड़ाइण में कम ई कोन्हे टे ॾींहं अख सां ॿीअ माईअ खे ॾिस त पोइ भले तुंहिंजी ॾाढ़ी कूड़ियल हुजे बाक़ी रसूलुल्लाह ॿी कंहिं बि शइ में रुकावट कोन्हे मां अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला छल तव्हां ई असांखे सम्झाता फरमाए मां तव्हांजे आॾो वेठो आहियां ज़िंदगीअ में कॾहिं ॾाढ़ी कूड़ियमि न कटियमि न शादी बि आहे 10 पुट आहिनि मां सॼी दुनिया में घुमंदो थो अचां हवाई जहाज़ में घुमंदो थो अचां रेलुनि में घुमंदो थो अचां कारनि में घुमंदो थो अचां कहिड़ी शइ आहे जेकी तव्हां असांखे रोके थी बसि इहा ॾुख मां थो चवां तव्हां ॾुख हक़ीक़त मूंखे इहे ॻाल्हियूं मां सुहन थियूं छो त इहे कुर्सी अहिड़ी आहे हिनखे सुहन थियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि वरना त मां त नात ख़्वान आहियां न भाउ मां त चवां त मिड़े मिठड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए तव्हां खां पैसा कढी वञा पर इहे पैसा तव्हांजा न खपनि ॻाल्हि ते थोरो तवजो कयो अलाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला छा मरण खां बि तव्हां असांखे सम्झाता फरमाए चए महबूब मां अव्हांजे लुड़कनि मथां बि सदके
अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके महबूब मां अव्हां जे लुड़कन मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके ताइफ़ जे शहर वारनि केॾो ज़ुल्म कयो हो रत सां जिस्म अव्हां जो रंगीन थी पियो हो उन पाक रत जे प्यारा कतरनि मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके महबूब मां अव्हां जे लुड़कन मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके चेहरे ते ज़ालिमन जो धक तीर जो हयो हो रूमाल सां उहो रत हज़रत अली उघियो हो चेहरे ते ज़ालिमन जो धक तीर जो हयो हो रूमाल सां उहो रत हज़रत अली उघियो हो मैदान उहद जे तिन ज़ख्मन मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके महबूब मां अव्हां जे लुड़कन मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके बीठा हुयऊं रखी जो हमज़ा जो लाश आॾो इन ॾुख जो थियो त हूंदो फलकन मथां पढ़ाॾो सिर साहु मुंहिंजो एॾनि सदमन मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके महबूब मां अव्हां जे लुड़कन मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके हिक पास शान एॾो फलकन मथां घुमो पिया ऐं ॿिए तरफ़ तॾे ते सारी उमिरि सुम्हो पिया हिक पास शान एॾो फलकन मथां घुमो पिया ऐं ॿिए तरफ़ तॾे ते सारी उमिरि सुम्हो पिया रहमत जितने रुमोज़न राज़न मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके नालो मिठो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नालो मिठो मुहम्मद जंहिं शेर में लिखियो वियो कंहिं धुन में शेर ॻाए स्टेज ते चयो वियो नालो मिठो मुहम्मद जंहिं शेर में लिखियो वियो कंहिं धुन में शेर ॻाए स्टेज ते चयो वियो हसनी मशाइरीअ जे इन फन मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके